बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। असां पंहिंजे कोर्स के वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं। इन क्लास में असीं प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जे मुतालिक़ सिखंदासूं। आई हैव अ रिक्वेस्ट फॉर एवरी व्यूअर, प्लीज़ सब्सक्राइब माई चैनल एंड प्रेस ऑन बेल आइकन बटन फॉर मोर वीडियोज़ एंड न्यू अपडेट्स। अॼु जी जेको क्लास आहे हिन क्लास में असीं कंप्लीट प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जे मुतालिक़ सिखंदासूं। प्रेज़ेंट परफेक्ट टेंस छा हूंदो आहे? प्रेज़ेंट परफेक्ट टेंस हिकु अहिड़ो ज़मानु आहे जंहिंमें असां को कमु मुकमल करे चुका आहियूं, लेकिन उन कम खे एतिरो वक़्तु नाहे थियो, यानी कि असीं को बि कमु कयोसीं लेकिन हिन कम में अञा एतिरो अरसो या असीं चऊं त एतिरो वक़्तु अञा कोन्हे थियो। जीअं हिकु अहिड़ो कमु जंहिंखे असां मुकमल कयो हुजे पर एतिरो वक़्तु न थियो हुजे, तंहिंखे असीं छा चवंदा आहियूं? प्रेज़ेंट परफेक्ट टेंस। हाणे सुवालु हीअ आहे त असांखे कीअं ख़बर पवे त हीअ प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जो जुमिलो आहे ऐं असांजी सुञाणप कीअं करे सघूं था। चलो, सिंधी में जेका हिन जी सुञाणप आहे इहो हीअ आहे त कंहिं बि जुमिले जे आख़िर में चुको आहियां, चुकी आहे, चुका आहिनि वग़ैरह अचे त असां चवंदासीं हीउ जुमिलो छा जो आहे? हीउ जुमिलो आहे प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जो। अच्छा, कीअं? इन जो मिसाल वठो। जीअं त उहे इम्तिहान पास करे चुका आहिनि, असीं हिन जो कमु ॾिसी चुका आहियूं। हीअ छा आहिनि? हीअ प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जा ॿ जुमिला लिखियासीं ऐं अहिड़ा जुमिला पंहिंजी लाइफ में केतिरा ई ॾिठा हूंदा, केतिरा ई पढ़िया हूंदा। हीअ आहिनि प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जा सिंधी में जुमिला। हाणे ॻाल्हि करियूं था त प्रेज़ेंट परफेक्ट टेंस खे असीं इंग्लिश में कीअं सुञाणे सघूं था। उहो कहिड़ो फार्मूला जंहिंसां असांखे ख़बर पवे त हीअ सेंटेंस प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जो आहे। त ठीकु आहे, इन लाइ असां ॾिसंदासीं त सेंटेंस मां सभ खां पहिरीं सब्जेक्ट हुजे, पोइ हैव या हैज़ हुजे, इन खां पोइ थर्ड फॉर्म ऑफ वर्ब हुजे ऐं लास्ट में छा हुजे? ऑब्जेक्ट हुजे। हीअ कंडीशन, हिन फार्मूले जो अव्हांखे किथे बि सेंटेंस मिले तव्हां छा सम्झंदव त हीअ प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जो जुमिलो आहे। हाणे सुवालु इहो आहे त हैव कहिड़े सब्जेक्ट सां इस्तेमालु थींदो ऐं हैज़ जेको आहे इहो कहिड़े सब्जेक्ट सां इस्तेमालु थींदो। हैव जेको आहे अव्हां वी सां, यू सां, आई सां, दे सां ऐं प्लूरल नेम सां इस्तेमालु करे सघो था। यानी कि सब्जेक्ट में अव्हां वटि वी हुजे, यू हुजे, आई हुजे, दे हुजे, प्लूरल नेम हुजे त सब्जेक्ट खां पोइ अव्हांखे छा यूज़ करिणो आहे? हैव। हैज़ जेको आहे अव्हां इस्तेमालु करे सघो था ही सां, शी सां, इट सां या वरी सिंगुलर नेम सां अव्हां हैज़ खे इस्तेमालु करे सघो था। अव्हांखे ॿ मिसाल ॾियां थो, अव्हां कोशिशि करे सम्झण जी कोशिशि कजो त कीअं हीउ जुमिलो ठाहे पियो ऐं छाजे लाइ हिते हैव या हैज़ इस्तेमालु थिए पियो। सब्जेक्ट में आई आहे त असां छा कयोसीं? हैव खे इस्तेमालु कयोसीं। रीड बुक, रीड जो का थर्ड फॉर्म आहे। ठीकु आहे। सेकेंड सेंटेंस इहा आहे त ही हैज़ बॉट कंप्यूटर। हिन कंप्यूटर ख़रीद करे चुको आहे। हिते ॾिसो हीअ आहे त असीं हैज़ ॾिनोसीं सब्जेक्ट में, हिते अगरि आई सब्जेक्ट में आहे त असीं हैव सब्जेक्ट में ॾिनोसीं और हेल्पिंग वर्ब में। ही ब्रॉट इन जी थर्ड फॉर्म आहे कंप्यूटर जी। हाणे तव्हां वटि हिकिड़ो ॿियो बि मसइलो थी सघे थो त अव्हांखे कहिड़े हिसाब सां कीअं ख़बर पवे त हिन जी थर्ड फॉर्म कहिड़ी आहे, सेकेंड फॉर्म कहिड़ी आहे। इन लाइ असीं जेको आहे सो तक़रीबन 50-60 अहिड़ा लफ़्ज़, अहिड़ा असीं वर्ब यूज़ कया आहिनि जिन्हनि जो अव्हां वटि सेकेंड फॉर्म बि आहे, थर्ड फॉर्म बि आहे। ऐं हितां पंहिंजा केतिरा ई लफ़्ज़ ऐं हिननि जी जेको फर्स्ट फॉर्म, सेकेंड फॉर्म ऐं थर्ड फॉर्म यादि करे सघो था। हीअ आहिनि जिते तक़रीबन 50-60 जे लॻभॻि हिते अव्हांखे ईज़ीली मिली वेंदा लफ़्ज़, जिते अव्हांखे सब्जेक्ट बि हिते ही अहिड़ा वर्ब आहिनि जिन्हनि जी हीअ जेको फॉर्म आहे हीअ फर्स्ट फॉर्म आहे, हीअ सेकेंड फॉर्म आहे ऐं हीअ जेको आहे हीअ थर्ड फॉर्म आहे। अच्छा, जीअं ॾिसो इहा हिते आहे बेर, यानी कि बर्दाश्त करणु, हिन जी सेकेंड फॉर्म आहे बोर ऐं हिन जी थर्ड फॉर्म आहे बोर्न। हीअ आहिनि सेकेंड फॉर्म, हीअ फर्स्ट फॉर्म, हीअ सेकेंड फॉर्म, हीअ थर्ड फॉर्म। ॿिया इहे केतिरा ई लफ़्ज़ आहिनि, केतिरा ई वर्ब आहिनि जिन्हनि जी हिते फर्स्ट फॉर्म, सेकेंड फॉर्म ऐं हिननि जी माना समेत आहिनि। हितां अव्हां जेके अव्हांखे सही लॻनि, जिन्हनि खे अव्हांखे सेंटेंस में इस्तेमालु करिणो आहे, इन्हनि लफ़्ज़नि जी अव्हां हितां माना ईज़ीली यादि करे सघो था। हाणे स्टार्ट करियूं था अफर्मेटिव खां। अफर्मेटिव सेंटेंस इन खे चवंदा आहिनि जंहिंमें असीं हाकारी ॻाल्हि करियूं। हर उहा ॻाल्हि जंहिंमें हाकारी हुजे, यानी कि नाकारी बि न हुजे ऐं सवाल न हुजे, इन खे असीं अफर्मेटिव चवंदा आहियूं। अफर्मेटिव खे इस्तेमालु करण लाइ हिते हिकु फार्मूलो ॾिनल आहे त सभ खां पहिरीं अव्हांखे सब्जेक्ट ॾियणो आहे ऐं पोइ हैव या हैज़, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब ऐं ऑब्जेक्ट इस्तेमालु करिणो आहे।
अफर्मेटिव लाइ। हीअ अफर्मेटिव जो फार्मूला आहे। हाणे असां हिते जेको बि सेंटेंस ठाहींदासीं, जेको बि जुमिलो ठाहींदासीं, उहो हिन फार्मूले जे तहत ठाहींदासीं। कीअं ठाहींदासीं, हिते तव्हांखे मिसाल ॾियां थो। हिते तव्हां ॾिसी सघो था, आई हैव चूज़न बुक। हाणे असांखे कीअं ख़बर पई त हीअ फार्मूले जे तहत आहे। तव्हां ॾिसो, सभ खां पहिरीं असांखे सब्जेक्ट लिखिणो आहे। असीं सब्जेक्ट लिखियोसीं आई, पोइ चयो थो तव्हांखे हैव या हैज़ इस्तेमालु करिणो आहे। हाणे सब्जेक्ट में आई आहे त असां छा कयोसीं, हैव खे इस्तेमालु कयोसीं। जेको असीं पोयां ॾिसी आया आहियूं त हैव किथे इस्तेमालु करिणो आहे। थर्ड फॉर्म ऑफ वर्ब, अच्छा हिते थर्ड फॉर्म ऑफ वर्ब इस्तेमालु करणी आहे। हिते चूज़ आहिनि जी थर्ड फॉर्म छा थींदी, ऐं लास्ट में असांखे चयल आहे त ऑब्जेक्ट इस्तेमालु करियोसीं। असां हिते बुक ऑब्जेक्ट इस्तेमालु कयोसीं। हीअ जेको आहे, हीअ चवे पियो आई हैव चूज़न बुक, जंहिंजी माना आहे आऊं किताब पसंदि करे चुको आहियां। ॿियो बि मिसाल वठो, ही हैज़ कट ग्रास, ही गाह कटी चुको आहे। ॾिसी वठो मिसाल, यू हैव फ्लोन काइट, तव्हां लगड़ उॾारे चुका आहियो। अञा बि मिसाल वठो, शी हैज़ फेल्ट हैप्पी, ही ख़ुशी महसूसु करे चुकी आहे। शी जेको आहे तव्हांखे गर्ल लाइ इस्तेमालु करिणो आहे, बॉय लाइ इस्तेमालु करिणो आहे करिणो। अगरि तव्हां कंहिं बॉयज़ जी ॻाल्हि करे रहिया आहियो तव्हांखे ही इस्तेमालु करिणो आहे। अगरि तव्हां कंहिं गर्ल जी ॻाल्हि करे रहिया आहियो तव्हांखे शी इस्तेमालु करिणो आहे। उमेद तव्हांखे क्लियर थी वियो हूंदो त अफर्मेटिव कीअं ठाहिजे थो ऐं हिकु सब्जेक्ट जेको इहो जो फार्मूला इन खे असीं कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु करे सघूं था। हाणे हलूं था नाकारी ॾांहुं, यानी कि नेगेटिव ॾांहुं। नेगेटिव जो फार्मूलो सेम ई आहे, हर ॻाल्हि सेम आहे, लेकिन हिते छा आहे, हैव सां गॾु तव्हांखे हिकु इज़ाफ़ो करिणो आहे नॉट जो। हैव हुजे तव्हांखे नॉट जो इज़ाफ़ो करिणो आहे, या हैज़ हुजे त तव्हांखे नॉट जो इज़ाफ़ो करिणो आहे। चलो कुझु मिसाल वठो, आई हैव नॉट, पहिरीं छा हो अफर्मेटिव में छा हो, हिते नॉट जो इज़ाफ़ो कोन हो। हाणे छा थी वियो, आई हैव नॉट। हाणे हीअ ॻाल्हि जेको बि करे पियो हाणे नाकारी जी करे पियो। कीअं, पहिरीं हो आऊं किताब पसंदि करे चुको आहियां, हाणे चयो पियो आऊं किताब पसंदि न करे चुको आहियां, यानी कि हर ॻाल्हि ना में हूंदी। ही हैज़ नॉट कट ग्रास, ही गाह कटे न चुको आहे। ही साॻियूं मिसाल आहिनि, हाणे सिर्फ़ु ना जो इज़ाफ़ो करिणो आहे। उमेद तां नेगेटिव बि सम्झ में अची वियो हूंदो। असांजे हिन वीडियो खे लाइक करियो, ऐं अगरि तव्हांखे को बि किथे बि मुश्किल हुजे, का ॻाल्हि सम्झ न आई हुजे, तव्हां असांखां कमेंट में पुछी सघो था। इंट्रागेटिव, सॉरी हिते आऊं हाकारे लिखियो आहियां, लेकिन हीअ हक़ीक़तन इंट्रागेटिव चवंदा आहिनि सवालिया खे। सवालिया लाइ असांखे छा करिणो पए थो, हीअ फार्मूले खे थोरो अञा बि चेंज कयोसीं। त जेको हेल्पिंग वर्ब हो हैव या हैज़, इहो हाणे सब्जेक्ट खां पहिरीं इस्तेमालु कंदासीं, पोइ सब्जेक्ट, ऐं पोइ थर्ड फॉर्म ऑफ वर्ब, पोइ ऑब्जेक्ट खां पोइ बि हाणे असांखे हिते क्वेश्चन मार्क लाज़मी ॾियणी आहे। अगरि असां क्वेश्चन मार्क न ॾींदासीं त असांजो जेको बि सेंटेंस आहे कंप्लीटली ग़लति थी वेंदो आहे। जीअं हैव आई चूज़न बुक, हिते ॾिसो हाणे छा थियो, हैव आई चूज़न बुक। हाणे हिते ॾिसण जी माना छा थी वई, छा आऊं किताब पसंदि करे चुको आहियां। हीअ हाणे हिन जी माना थोरी डिफरेंट थी वई, छा आऊं बुक पसंदि करे चुको आहियां। हैज़ ही कट ग्रास, छा ही गाह कटे चुको आहियां। हाणे हिते सुवालु थी रहियो आहे। पहिरीं त शुरू में असीं आकारे जी ॻाल्हि कई पई, अफर्मेटिव जी ॻाल्हि हुई, छा आऊं किताब पसंदि आऊं किताब पसंदि करे चुको आहियां। इन खां पोइ नेगेटिव जी ॻाल्हि हुई, आऊं किताब पसंदि न करे चुको आहियां। हाणे आहे सवालिया ॻाल्हि, त छा आऊं किताब पसंदि करे चुको आहियां। ठीकु आहे, इन खां अलावा हीअ ॿिया जा जेके मिसाल हुआ उहे हीअ रहिया। इन जे हिसाब सां, इन फार्मूले जे हिसाब सां मां ॿिया केतिरा ई मिसाल या मां सेंटेंस ठाहे सघो था। असांजो मक़सदु इहो हो त असां तव्हांखे ॿुधाइणु चाहियोसीं त सवालिया कीअं ठहे थो, नेगेटिव कीअं ठहे थो, इन जो फार्मूलो कहिड़ो आहे, हिन जी माना कहिड़ी आहे, हिन जी सिंधी में सुञाणप कहिड़ी आहे, हिन जी अंग्रेज़ी में सुञाणप कहिड़ी आहे। इहो ई मक़सदु हूंदो आहे, इहो असां तव्हांखे हिन वीडियो में क्लियर करे ॿुधायोसीं। अगरि पोइ बि तव्हांजो को क्वेश्चन हुजे, का ॻाल्हि सम्झ न आई हुजे, त तव्हां जेको आहे असांखे कमेंट करो। असां इनशा ताला तव्हांखे हुनजी भरपूर जवाबु ॾींदासीं। असां तव्हांजी मदद ज़रूरु कंदासीं, लेकिन मुंहिंजी हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त तव्हां असांजे हिन वीडियो खे लाइक ज़रूरु करियो, सिर्फ़ु लाइक करे छॾियो। इनशा हाणे असां नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट लेक्चर में मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।